जीअं त साईं अली जी ने दरबार तव्हांखे ॿुधायो त हीअ तक़रीब साईं मोहम्मद गोपन दरबार जी अलविदाई तक़रीब रखी वई आहे। असां ख़ुशनसीब आहियूं जो असांखे अहिड़नि सूरतनि जी मेज़बानी करण जो मौक़ो मिलियो आहे। असां तहे दिलि सां टंडोलयार जा उस्ताद, पोइ हुन में तेलको चंबड़ हुजे, झंडोमरी हुजे, टंडोलया सिटी हुजे, असांजे सरवाण साईं गुलाम सुलमार साहिबु, असांजो वॾो, असांजो अबो, असांजो लीडर, असांजो सिपह सालार साईं रफ़ीक दरबार साहिबु ऐं ॿी असांजी क़यादत जेका मथे वेठी आहे, असांजा वॾा हाजी मोहम्मद दाऊद बोज़दार, साईं साईं करीम रोस्तमानी साहिबु, साईं सिकंदर मिर्ज़ा साहिबु, उन सभिनी जी वॾी महिरबानी ऐं स्पेशली तव्हां दोस्त जेके पिंडाल में वेठा आहियो, तव्हां सभिनी जूं वॾियूं महिरबानियूं लख लाइक़ वॾा वॾ तव्हांजा, तव्हांखे सलाम महिरबानी।